अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां दम आलू। इहे आहिनि पटाटा दम आलू, हिननि खे सॾिबो आहे। दम ते पचंदा आहिनि, फ्राई थींदा आहिनि। मां तव्हांखे सॼी हिन जी ॾसियां थी। इहे आहिनि पटाटा, तक़रीबन किले खां थोरो घटि आहिनि या किलो पटाटा आहिनि। हिकु पाव दही आहे, हिकु पाव टमाटा आहिनि, 4 खां 5 सावा मिर्च आहिनि, हीअं अधु थियल बसर आहे हिकु नॉर्मल, थूम अदरक तेल। अच्छा, मां तव्हांखे ॾसी थी हलां त जेके पटाटा मूं करे छिले करे रखिया आहिनि उन्हनि खे मूं हिन तरीक़े सां सॼनि खे अंदरि जेको आहे सो सोराख कया आहिनि। तव्हां कांटे सां छुरीअ जे मदद सां करे सघो था हिननि खे। हाणे अचो त पटाटा फ्राई कयूं असां। त नाज़रीन, इहो मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे ऐं हीअ ॾिसो तेल तक़रीबन 1 पाव तेल आहे। मां हिन में विझां थी त मुंहिंजो तेल गरम थिए, उन खां पोइ हिन में पटाटा पवंदा फ्राई करण लाइ। त नाज़रीन, मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे। मां हाणे हिन में विझंदसि पंहिंजा ही पटाटा। मूं वटि ही नवां पटाटा आहिनि, तव्हां वटि पुराणा आहिनि त उहे बि इस्तेमालु करे सघजनि था। पटाटनि जी का पाबंदी कोन्हे। ऐं जेको आहे नंढी साइज़ जा बसि हुजनि, जीअं आराम सां पची सघनि। मूं वटि अञा थोरा वॾा अची विया आहिनि, न त चाहियो त जेके नंढा नवां आलू अचनि था उहे तव्हां वठी साफ़ करे इस्तेमालु करे सघो था। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा पटाटा बिल्कुलु तरजी फ्राई थी विया आहिनि, गोल्डन बिल्कुलु। ॾिसो सभिनी पासनि खां। हाणे मां हिन मां कढंदसि ऐं पोइ ठाहींदासीं असां हिन जे ग्रेवीअ जो मसालो। ॾिसो बिल्कुलु जेको आहे न फ्राई थी विया आहिनि ऐं हीअ अंदरि ताईं थी विया आहिनि, छो त हिननि में मूं सोराख कया आहिनि। हीअ रुॻी ॿाहिरां फ्राई न थिया आहिनि, अंदरि ताईं थी विया आहिनि। त नाज़रीन, ही मूं पहिरियां तव्हांखे न ॾसे सघी हुयसि, हिन करे ही ॾिसो, ही तेज़ पतो या कमाल पट, ही 3 लौंग आहिनि, सिर्फ़ु 3 लौंग ऐं हिकिड़ो वॾो फोटो ऐं हेतिरो बसि दालचीनी जो टुकड़ो। हिनखे मां थोरो कंदसि फ्राई। ऐं हीअ आहे अछो जीरो। मुंहिंजो तेल गरम आहे ऐं हीअ सावा मिर्च जेके मूं अधो अधु करे रखिया। त नाज़रीन, ही मुंहिंजा फ्राई थी विया आहिनि। हीअ आहे हिकिड़ो बसर आहे थोरो वॾो नॉर्मल, जेको मूं कद्दूकश करे ऐं रखियो आहे, छो त हिन जी ग्रेवी घाटी थींदी, ही बिल्कुलु कोफ्तनि वांगुरु। बसर मां पचाईंदसि पर ॻाढ़ा कोन कंदसि, हिननि जो बि पाणी ख़तमु थींदो बसि। त नाज़रीन, ही मुंहिंजा बसर ॾिसो पची विया आहिनि, हिननि जो पाणी ख़तमु थी वियो आहे। हाणे मां हिन में विझंदसि थूम अदरक। ही बि हिकिड़ो वॾो चमिचो खाइण वारो आहे। पाण हिनखे थोरो भुञंदासीं हिनखे बि। जेसि ताईं थूम जी ख़ुशबू न निकिरे। मुंहिंजी थूम जेको आहे भुॼी चुकी आहे, हुन में 2 चमचा मां विझंदसि मिर्च, ॻाढ़ा पाउडर, 1 चमचो खां थोरो ज़्यादा लूणु, 1 चमचे खां घटि आहे चांहि जो चमचो नंढो हेठि, 1 चमचो सुका धाणा। गरम मसालो मां हिन में नथी विझां, जो पहिरियां मूं साबित हिन में विझी चुको आहे। हाणे असां मसाले खे थोरो भुञंदासीं त जीअं मसाले जी कचाण ख़तमु थी वञे। मुंहिंजो मसालो भुॼी वियो आहे। हिन में मां विझंदसि टमाटो प्यूरी। 2 टमाटा आहिनि नंढा।
ऐं इहा आहे दही, मां थोरी पाव खां थोरी घटि एतिरी दही बचाई आहे। हाणे हीअ भुॼंदो, हिन में दही बि पंहिंजो पाणी छॾींदी, टमाटा बिल्कुलु पाणी हिननि जो ख़तमु थी वेंदो त पोइ हुन में असां विझंदासीं पटाटा। त मूं दही जेका हिन में विझी आहे, हिकु पाई आहे, हुन मां तक़रीबन हिकिड़ो चमिचो खाइण वारो मूं जेको आहे सो कढियो आहे। हाणे हिनखे लॻाईंदसि मां ढक, जेसि ताईं हिन जो पाणी ख़तमु थिए। पाणी छॾींदो मसालो त घिए ते अची वेंदो त असांजो मसालो बिल्कुलु तयारु हूंदो। हल्की बाहि ते, सफ़ा तेज़ बाहि न त साइडूं सड़ी थियूं वञनि। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजो मसालो बिल्कुलु तयारु आहे, घिए ते अची वियो आहे, तेल ते सफ़ा भुॼी वियो आहे। हाणे मां हिन में ही विझंदसि जेके मूं पटाटा फ्राई करे रखिया आहिनि। हिनखे भुञंदासीं हिन में त जीअं सही तरीक़े सां भुॼनि पटाटा। तव्हां ज़रूरु ट्राई कजो, यकीनन तव्हांखे हीअ भाॼी बि पसंदि ईंदी। त नाज़रीन, मुंहिंजा ही पटाटा मूं हिननि खे 5 मिंट तक़रीबन जेको आहे न हिन मसाले में भुॻो आहे। हाणे मां हिन में विझंदसि तक़रीबन हेतिरो पाणी आहे, 2 गिलास। त जीअं असांजा हीअ जेके पटाटा आहिनि मुंहिंजा थोरा वॾा आहिनि त अंदरां बि बिल्कुलु जेको आहे न पची वञनि, थोरो बि हिन में कचाण जेको आहे सो न रहे। ऐं हिनखे हाणे मां हल्की बाहि ते जेको आहे दम वांगुरु जेको आहे दम ते ई रखी छॾींदसि 15 खां 20 मिंटनि ताईं। त नाज़रीन, मूं हिनखे 20 मिंट ढक ॾेई रखियो। हीअ ॾिसो मुंहिंजी बिल्कुलु भाॼी तयारु, पटाटा बिल्कुलु ॻरियल, बाहि उहा ई ओतिरी। ऐं हिन जो मसालो ॾिसो, हिन में घणी ग्रेवी नाहे थींदी। जेकॾहिं तव्हां चाहियो त थोरी वधाए सघो था। मां तव्हांखे प्लेट में कढी ऐं ॾसियां थी, उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदा। नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजी प्लेट, मां हाणे हिन ते विझंदसि थोरा सावा धाणा ऐं त नाज़रीन, मुंहिंजी हीअ बिल्कुलु प्लेट रेडी आहे। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो, मूंखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।